सालन जा तालुक भी विञाए वेंदा आहिनि। उन्हनि माण्हुनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त असांजा मफ़ाद, असांजूं लालचूं, असांजा थोरा गर्ज़, असांजी साल जी महिनत ते इहे पाणी फेरे था वञनि। जीअं हिकिड़ो दरिया जो छोड़ थिए ऐं माना उन में उन जो जेको बि पोखियल हुजे फसल, हिकिड़ो सैलाब हुजे, उहो लोड़े वञे, तबाह करे वञे, बर्बाद करे वञे। इहे ई कुझु दोस्त, कुझु माण्हू पंहिंजे ज़मीर खे विकिणी ऐं उहो पंहिंजो पोखियल फसल जिते साला साल महिनत कयल हूंदी आहे उहो लोड़े छॾींदा आहिनि। वक़्तु गुज़री वेंदो आहे ऐं ॾुखिया जूं या सोला जूं ज़िंदगी जो हिसो आहे, फ़र्क़ु नथो पए हिन मामले जो। ऐं माण्हू गुज़री वेंदो आहे वक़्तु, पोइ उन शइ जो अहसासु थींदो आहे यार मां त का शइ अहिड़ी अहम हुई जेका विञाए आयुसि, मूंखे जेका न विञाइण घुरिबी हुई, पर हाणे त कुझु बि नथो थी सघे ऐं उहो वक़्तु बि गुज़री वियो। बहरहाल उन्हनि माण्हुनि खे अलाह सम्झ ॾींदो त थोड़नि मफ़ादनि जे ख़ातिर पंहिंजे सालनि जूं कुर्बाइतियूं कचहरियूं न विञाईंदा। मुझे तकरीर हकीकत में मुझे जेका करनी हुई न हिते टिनि ॻाल्हियुनि ते करणी हुई। हिकिड़ो असांजो दोस्त पोरियत अरबेलो शेख, ॿियो वोट जी अहमियत, ऐं टियों हिकिड़ो मूंखे दोस्त सुबुह माना पंहिंजो शाइरी मोकिली हुई जेका वो हिन माहौल जे निस्बत सां आहे।